पाकिस्तान के एक मुल्क ऐं कौम समझण धोखे ऐं फ़रेब खां सवाइ कुझु बि न आहे। पाकिस्तान ॿियनि क़ौमुनि मथां पंजाब जो तसलुत क़ाइमु रखण लाइ मज़हब जी ग़लति तशरीह वसीले नफ़रत ऐं निफ़ाक़ पैदा करे वजूद में आंदो वियो। तंहिं करे उन जे वजूद खे न फ़क़ति सिंध लाइ पर समूरी इंसान ज़ात लाइ नुक़सानकार सम्झूं था। वाज़ेह रहे त फितरत सरज़मीन सिंध जे माज़ीअ खे निहायत शानदार कयो आहे ऐं असांखे उमेद आहे त उन जो मुस्तक़बिल बि निहायत रोशन थींदो। हीअ उहा सरज़मीन आहे जिते दुनिया जा टे नस्ल मिली जुली गॾिजी हिक क़ौम जी शिकिल अख़्तियार करे सघिया। ज़रावर, आर्या, सामी, मंगोल नस्ल जा निशान हिते आसानी सां ॻोल्हे सघिबा। न सिर्फ़ नस्लनि जो मेल जोल हिन सरज़मीन ते थियो पर मुख़्तलिफ़ मज़हबनि ऐं उन जे इख़्तिलाफ़ातनि जो हिक ॿिए ते असर ऐं मेलाप इहे हिक जहिड़ो कंहिं ॿी जाइ ते छिको थींदो हूंदो। यादि रहे त वहदानियत ऐं वहदानियत जा फ़लसफ़ा ऐं फ़ता हिते ई हिक ॿिए ते असर अंदाज़ थिया। हिक तरफ़ वहदानियत हिंदू योगी ते असर विधो ऐं बुत परस्ती खे घटायो त ॿिए तरफ़ मुस्लिम दरवेशनि खन्यान मां सबक़ वरिता ऐं राग रंग खे तसोफ़ जो जुज़ो बणायो।